अस्सलाम वालेकुम प्रिय प्यारा दोस्त जो मेज़बान अज़ीज़ कमरानी प्रोग्राम सजन जो ख़त पहुतो दोस्तन का जेके मां दोस्त मुझे प्रोग्राम ॾिसो था चाहत सां दिल सां शौक़ सां उन्हनि सभिनी दोस्तनि खे भलीकार मोहबतूं प्यार करोड़े कुर्ब ऐं दिल भरियो सिक भरियो सलाम अज़ीज़ कमरानी जी तरफ़ां सजण प्रोग्राम जो टाइमिंग रखियो आहे हिकु न ॿिए ॾींहुं प्रोग्राम जो रखियो आहे हिकिड़ो ॾींहुं प्रोग्राम हलंदो त ॿिए ॾींहुं वरी न हलंदो सभई दोस्तनि खे हिन मोहबती भरे प्रोग्राम में वरी बि सलाम सॼण साईं जिथे बि हुजो ख़ुशि हुजो शाद आबाद हुजो मोहबतूं वंडियो अॼु आचर जो ॾींहुं आहे सभिनी दोस्तनि खे मोकल हूंदी सभई पंहिंजे पंहिंजे घर ख़ुशियूं मल्हाईंदा पंहिंजी फैमिली सां गॾु ख़ुशि हूंदा इन जे करे दिलि सां दुआ आहे दोस्तनि खे त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो शाद आबाद हुजो लतीफ़ सरकार चए थो हिकिड़ो बहितरीनु शेर आहे लतीफ़ साईं जो आदम बि साॻियो ज़ात बि साॻी आदम बि साॻियो ज़ात बि साॻी को सामी त को सुल्तान पर को मोमिन को मरवान आहे सॼो इंसान आहे अजब सॼो इंसान शाह साहब जो बहितरीनु शाइर सभ खां पहिरियां हलंदासीं जन दोस्तनि मुंहिंजे ख़त मोकिलियो वरी बि दोस्तनि खे चवंदुसि त व्हाट्सअप नंबर मुंहिंजो तव्हांजे स्क्रीन जे साम्हूं आहे मुंहिंजे ख़त मोकिले सघो था मूंसां मोहबतूं करे सघो था ऐं ख़त जे ज़रिए पंहिंजे उन्हनि रुठल सजणनि खे बि यादि करे सघो था जेके दोस्त तव्हां खां परे आहिनि जेके तव्हां खां परचनि कोन था उन्हनि खे परचाए सघो था हीउ ख़ासि करे प्रोग्राम उन्हनि सजणनि उन्हनि दोस्तनि जे लाइ आहे जेके दोस्त पंहिंजे दोस्तनि खां विछड़ियल हुजनि पंहिंजे पिरनि खां परे हुजनि इन जे करे प्रोग्राम जो नालो बि रखियो आहे सजण जो ख़त पहुतो लख लाइ करोड़े कुर्ब उन्हनि सजणनि जा जन असांजे बहितरीनु कमेंट मोकिलिया बहितरीनु लाइक कया मुंहिंजे प्रोग्राम खे पसंदि कयो मां उन्हनि सजणनि उन्हनि दोस्तनि जो तमामु घणो थोराईंदो आहियां साईं असांजे तमामु बहितरीनु दोस्त प्यारे इंसान सऊदी खां असांजे ख़त मोकिलियो आहे लिखे थो त अस्सलाम वालेकुम अज़ीज़ साहब अल्लाह आपको सलामत रखे मौला तहाँ के भी खुश रखंदो सऊदी अरब जिद्दा से यया खान लिगारी और जुल्फ़कार अली लिगारी और कामरान लांडर साहब जिनों का ख़त बेहतरीन आपका प्रोग्राम सजन जो ख़त पहुतो प्रोग्राम अजीज साहब आपका प्रोग्राम देखते हैं और अभी अपना काम भी करते हैं आपका सीरियल बेहतरीन सीरियल है अल्लाह आपको सलामत रखे और बेहतरीन का सीरियल करो जिस पर पत्थर दुनिया जैसा वो कोड़ा किया था अभी ड्रामा सीरियल चल रहा है पांचावेरी जिसमें आपका किरदार बेहतरीन है ड्रामे में लाला रफ़ीक ज़ौर साहब इस ड्रामे में नहीं है उसको हमारा सलाम साईं वालेकुम सलाम तव्हांजो सलाम लाला रफ़ीक ज़ौर वटि पहुतो लाला रफ़ीक तव्हांखे जिद्दा मां अदा यहिया अदा कामरान जुल्फ़कार ये सलाम पेश कनि था सऊदी अरब जिद्दा से मेरी तरफ से यहिया लिगारी और अजीज़ साहब पांचावेरी जो ड्रामो सीरियल चल रहा है उस ड्रामे सीरियल में जो डायरेक्टर है असगर उसको भी हमारा सलाम साईं चौधरी असगर साहब तव्हांजे अदा यया जुल्फ़कार भा सऊदी अरब मां सलाम मोकिलियो आहे पांचावेरी जो डायरेक्टर चौधरी अली असगर थईं उन्हनि जे लाइ सलाम इस ड्रामे में साईं निसार शाह को भी शामिल करो और बेहतर सीनियर अदाकार मुनीर पठान साहब को भी इस ड्रामे में शामिल करो ये ड्रामा और बेस्ट हो जाएगा अल्लाह आपको अजीज़ साहब सलामत रखे तुम बेहतरीन हो हमारे दादू के हमारे भाई हो अल्लाह आपको सलामत रखे जब भी दादू आना पड़ेगा तो आपसे मुलाकात ज़रूर होगी इंशाल्लाह तव्हां हलिया अचो बा मोहब्बत वंडीदासी अजीज़ साहब हम आपके फ़ैन हैं अल्लाह जब भी आपको सलामत रखे दादू आएंगे और आपसे मुलाकात करेंगे फ़िलहाल मेरी रहाइश हैदराबाद में है और वहाँ आए तो मोहब्बत
ज़रूरु करेंगे इंशाअल्लाह। साईं ज़रूरु ईंदासीं। ज़ुल्फ़कार भाउ, तव्हांजो ख़त पहुतो, सॼण जो ख़त पहुतो, दिलि ख़ुशि थी वई। मौला तव्हांखे सभिनी दोस्तनि खे ख़ुशि रखंदो, पंहिंजी फैमिली सां ख़ुशि हुजो, शाद हुजो, आबाद हुजो, मुस्कुराईंदा वठो। ऐं 14 अगस्त अचण वारी आहे। 14 अगस्त जॾहिं असांजे मुल्क पाकिस्तान खे आज़ादी मिली, असांखे आज़ादी मिली, सॼी सिंध खे आज़ादी मिली, पूरी पाकिस्तान खे आज़ादी मिली, ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे। ईअं सम्झ त असां पाकिस्ताननि जे लाइ हिकु ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे। इन ॾींहं खे ईद वांगुरु मल्हाईंदासीं। ख़रीदारूं बि हलनि थियूं। जेके नंढड़ा ॿार आहिनि, वॾा आहिनि, पोड़ा आहिनि, पका आहिनि, सभई 14 अगस्त खे तमामु सुठे नमूने सां मल्हाइनि था, मुहबतूं ॾियनि था। वॾियूं महिरबानियूं। साईं, हिकु नंढड़ो शाइरु आहे अनवर कमराणी जो, जेको तव्हांजे साम्हूं रखूं था। ही बहितरीनु अनवर कमराणी असांजे दादू ज़िले जो शाइरु आहे। तमामु बहितरीनु शाइरो शाइरी कंदो आहे। उनजा कलाम सॼी सिंध में मशहूरु, पूरे पाकिस्तान में मशहूरु। अनवर साहब जा जेको हिन दुनिया मां लाॾाणो करे वियो आहे, मौला उनखे जन्नत अल फ़िरदौस में जाइ ॾींदो। छो त अहिड़ा महान, अहिड़ा बहितरीनु शाइर जेके सिंध जो नालो रोशन कनि। नंढड़ा 2 लफ़्ज़ अनवर कमराणी जो जेके तव्हांजे साम्हूं रखां। साबित को न वलिया जेको तेॾी घिटी विचूं लंघिया। साबित को न वलिया जेको तेॾी घिटी विचूं लंघिया। या निशाना थी गया तेॾे नज़रेंदा, या ज़ुल्फ़ां विच तंहिं वंगिया। दिल फाड़ के चीर आशिक दी, अपने दर ते तंहिं टंगिया। कहिड़ा नांग खाधा कमराणी कूं, जो तेॾी घिटी विचूं लंघिया। वॾियूं महिरबानियूं। पहिरीं प्यारा दोस्त, ही अनवर साहब जो हिकिड़ो बहितरीनु शाइर जेको तव्हांजे साम्हूं रखियोसीं। असांजे हिकिड़े ॿिए दोस्त ख़त मोकिलियो आहे, लिखे थो त सॼण जो ख़त पहुतो प्रोग्राम अज़ीज़ कमराणी खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं, अव्हां जे प्रोग्राम वसीले पंहिंजे दिलि जूं कुझु यादूं वंडण थो चाहियां। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। वंडण थो चाहियां। चए थो त पत्थर जा माण्हू छा त शानदार ड्रामो हुयो। जॾहिं असां नंढड़ा ॿार हुयासीं, तॾहिं हू किस्त वॾे शौक़ सां ॾिसंदा हुयासीं। अव्हां जो रहमान वारो किरदारु मूं समेत असांजे सॼे ॻोठ जे ॿारनि जो सभ खां वधीक पसंदीदा किरदारु हूंदो हुयो। अव्हां जी अदाकारी लहजे अंदाज़ सां दिलनि ते अहिड़ी त नक्श छॾियो वेंदो हो, जेको अॼु बि ताज़ो आहे। साईं, जॾहिं मुमकिन हुजे त प्रोग्राम में पत्थर जा माण्हू ड्रामे जी यादुनि लम्हनि खे, उन जी पस मंज़र शूटिंग दौरान पेश आयल दिलचस्प वाक़िए ऐं अव्हां जी ख़ूबसूरत यादुनि बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल ज़रूरु कयो। यकीनन उहा गुफ़्तगू असां जहिड़नि हज़ारे नाज़रीन लाइ यादगिरियुनि जो हिकु क़ीमती तोहफ़ो आहे। इंशाअल्लाह ज़रूरु। ऐं मां ज़िक्र करे चुको आहियां, साईं जन खे ॿुधायां त पत्थर जा माण्हू जो ज़िक्र करे छॾियो आहियो, ऐं इंशाअल्लाह हाणे बि कंदुसि। आख़िर में एतिरो चवंदुसि, छा त उहे ॾींहं हुया। शायदि वक़्तु वरी अचे, पर उहे हसीन लम्हा ऐं उहा यादगी वरी कॾहिं बि वापसि न ईंदी। अव्हां जी हमेशह कामयाबी, सिहत, ज़िंदगीअ लाइ दिलि जे गहराइनि सां दुआऊं आहिनि। वॾियूं महिरबानियूं। अव्हां जो हिकु पुराणो मदाह, जमील शर, कोरंगी टाउन, इस्लामाबाद, पाकिस्तान खां। वॾियूं महिरबानियूं अदा जमील। तव्हांजो ख़त पहुतो। तव्हांजे ख़त पढ़ी असांजी दिलि ॾाढी ख़ुशि थी। इहे मोहबतूं, इहे प्यार, इहो सिंगार, इहे यार, इहे दिलदार कॾहिं बि विसरण वारा न आहिनि। इहे तव्हांजूं मोहबतूं आहिनि। वरी बि दोस्तनि खे चवंदुसि त मुंहिंजो WhatsApp नंबर तव्हांजे साम्हूं आहे। बहितरीनु कमेंट, सुठा लाइक शेयर मुंहिंजे प्रोग्राम खे कयो। ऐं जंहिंखे पंहिंजे दिलि जी ॻाल्हि ॿुधाइणी हुजे त प्रोग्राम ज़रिए ही मुंहिंजो WhatsApp नंबर अथव, पंहिंजो सिंधी में लिखी करे ख़त मोकिलियो। चवंदा आहिनि त जॾहिं सॼण जा ख़त पहुचंदा आहिनि, उहे ख़त माण्हू चुमंदो आहे, अखियुनि ते रखंदो आहे, सिरांदी रखी सुम्हंदो आहे, दिलि ख़ुशि थींदी आहे। महसूसु थींदो आहे त सॼण जो सन्यो आयो आहे, सॼण जो न्यापो आयो आहे। जॾहिं सॼण जा न्यापा ईंदा आहिनि त दिलि मां हिकु ई दुआ निकिरंदी आहे त सॼण हमेशह शाद आबाद हुजनि। पोइ सॼण लाज़िमी न आहे त महबूब हुजे। सॼण त भाउ बि थी सघे थो। सॼण त पंहिंजे दिलि जी जेका सॼण सुठा दोस्त बि थी सघनि था। सॼण त घणा आहिनि, दिलि जा सॼण हूंदा आहिनि जेके
परे हूंदा आहिनि उन्हनि खे माण्हू सॼण सम्झंदो आहे। इन जे करे प्रोग्राम रखियो आहे सॼण जो ख़त पहुतो। वॾियूं वॾियूं महिरबानियूं, लख लाइक, करोड़े कुर्ब पंहिंजे प्रेम प्यारनि दोस्तनि, जेके दोस्त मुंहिंजो प्रोग्राम ॾिसो था उन्हनि सॼी संगत खे वरी बि मां चवंदुसि, ॿिए असांजे दोस्त असांजे ॾे मोकिलियो आहे ख़त। इहो ख़त तव्हांखे मां ॿुधायां थो, तमामु बहितरीनु अंदाज़ सां हीउ प्रोग्राम तव्हां ॾिसो था, इंजॉय कयो था, दिलि ॾाढी ख़ुशि थिए थी। वॾियूं वॾियूं महिरबानियूं। अस्सलाम वालेकुम या आली मदद। अज़ीज़ कमराणी, तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे, माशाअल्लाह बहितरु आहे। रोज़ु ॾिसंदा आहियूं। लाला रफ़ीक अहमद अली ऐं लाला रफ़ीक ज़ौर अहमद अली, ज़हीर पीरज़ादो, राजा नारे जो, असगर थईम, ख़ादिम खोखर, गुल ऐं लाला ब्रह्माणी खे असांजो सलाम ख़त ज़रिए पहुचाइजो। वालेकुम सलाम साईं, तव्हांजो सलाम पहुची चुको आहे। या अली मदद। सॼी संगत ख़ुशि ऐं शाद ऐं आबाद हुजो, शाद ऐं आबाद हुजो। वॾियूं वॾियूं महिरबानियूं। हीउ जेको असांजे ख़त मोकिलियो आहे हे काका इमामदीन शर साहिबु, सखी जामडा तार खां संगत ऐं सुहिणनि ॾे सलाम मोकिलियो आहे। लख लाइक, करोड़े कुर्ब, इहे मोहबतूं आहिनि तव्हांजूं। सखी जामडा तार त जेको नवाब शाह खां ई सॼण असांजो प्रोग्राम काका ॾिसंदो आहे, तमामु बहितरीनु नमूने सां हिन प्रोग्राम खे इंजॉय कंदो आहे। वॾियूं महिरबानियूं काका, तव्हांजो ख़त पहुतो। सुहिणे शाह खे बि सलाम, तव्हांखे बि सलाम। हीअ मोहबतूं आहिनि ऐं मोहबतूं हमेशह वधंदियूं रहनि। हीअ हमेशह असांजे प्रेम प्यारो दोस्त ख़त मोकिलींदो आहे थर पार्क ॾीपुलो शहर खां। चए थो, अज़ीज़ कमराणी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांजो प्रोग्राम ॿुधोसीं, महिरबानी, ॿुधोसीं बि, हाणे ॾिसो बि प्रोग्राम। चए थो थर पार्क में प्रोग्राम तव्हां सॼणनि जो ख़त पहुतो, ज़बरदस्त प्रोग्राम आहे। ऐं पंहिंजी डायरेक्शन में काछे ते लोकेशन ते हिकु जेको ड्रामो कयो मोहब्बतनि जो माॻ, उन जे बाबति बि असांखे ॿुधायो, ज़रूरु ॿुधाईंदासीं। थर अलहदाद जुणे जो शहर ॾीपुलो खां, थर पार्क खां असांजे सॼण ख़त मोकिलियो। महिरबानियूं, तव्हांजो ख़त पहुतो ऐं ख़त असां पढ़ियोसीं, मोहबतूं तव्हां सां कयूंसीं। मोहबती माण्हू आहियो, अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो, शाद आबाद हुजो। हिकिड़ो बहितरीनु लफ़्ज़ कंहिं लिखिया आहिनि, चए थो त मुंहिंजे हिसे में तूं हुजी, बाक़ी सारो जहान माण्हुनि खे मुबारक। चए थो मुंहिंजे हिसे में तूं हुजी, बाक़ी ही सारो जहान माण्हुनि खे मुबारक। वॾियूं महिरबानियूं साईं। जेके मोहबती माण्हू हूंदा आहिनि उहे हमेशह हिसे में ई हूंदा आहिनि। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो। असांजे निसार जांवरी टंडो मोहम्मद ख़ान खां ख़त मोकिलियो आहे। चए थो सॼण जो ख़त पहुतो, तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। अज़ीज़ कमराणी, प्रोग्राम असां तमामु शौक़ सां ॾिसंदा आहियूं। होटल ते वेही चांहि बि पीअंदा आहियूं, तव्हांजो प्रोग्राम पंहिंजे दोस्तनि सां गॾु ॾिसंदा आहियूं। ॾाढो सुठो प्रोग्राम। तव्हां दादू शाह जा तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहियो। वॾियूं महिरबानियूं अदा निसार जांवरी टंडो मोहम्मद ख़ान खां। चए थो त हीउ प्रोग्राम अहिड़ो इहो रोज़ु हलंदो रहे ऐं मोहबतूं बि हलंदियूं रहनि। वॾियूं महिरबानियूं। मोहबतूं बि हलंदियूं रहंदियूं, प्रोग्राम बि हलंदो रहंदो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो, शाद आबाद हुजो। ॿिए असांजे दोस्त प्रोग्राम चए थो अस्सलाम वालेकुम अज़ीज़ कमराणी। वालेकुम सलाम। मोहबतनि जे माॻ ड्रामे जे बारे में असांखे कुझु ॿुधायो। छो त उहो तमामु बहितरीनु ड्रामो हुयो। काछे जे पसे मंज़र ते हिकु अहिड़ो ड्रामो जंहिंखे असां ॾिसी रोई पवंदा हुआसीं। जॾहिं बुख बदहाली ऐं उते परसादूं न पवंदियूं हुयूं, असां ईअं महसूसु कंदा हुआसीं त वाक़ई हीउ हादिसो ॼण असां सां ऐं तमामु बहितरीनु ड्रामो। DK बलोच फराम दादू शहर मां। वॾियूं महिरबानियूं अदा DK, तव्हांजो ख़त पहुतो, मोहबतूं बि पहुतियूं। असां तमामु शुक्रगुज़ार पंहिंजे प्रेम प्यारे दोस्त मां, जेके दोस्त हिन महफ़िल हिन प्रोग्राम खे ॾिसनि था, इंजॉय कनि था। वॾियूं महिरबानियूं। असांजे हिकिड़े ॿिए दोस्त ख़त मोकिलियो आहे जाम शोरे मां, बदरुद्दीन कमराणी। वॾियूं महिरबानियूं। अब्दुल अज़ीज़ कमराणी, तव्हांजो प्रोग्राम ॾिसी दिलि खे ॾाढी सुकून ऐं मोहबतूं मिलंदियूं आहिनि। हीउ प्रोग्राम ॾिसंदो आहियां, महसूसु कंदो आहियां त ॼण तव्हां असांजा पंहिंजा आहियो। बेशक बदर साहिबु, असां तव्हांजा पंहिंजा आहियूं, मोहबती माण्हू आहियो तव्हां। मौला तव्हांखे ख़ुशि रखंदो। जंहिं बि सॼण खे मुंहिंजो हीउ WhatsApp नंबर आहे, सॼण जो ख़त पहुतो प्रोग्राम में शरीक थियो ऐं सॼण जो ख़त पहुते में जीअं तव्हांखे मां पंहिंजे प्रोग्राम में शरीक कयां। पंहिंजे मेज़बान अज़ीज़ कमराणी खे ॾींदा इजाज़त। जेके दोस्त हिन प्रोग्राम खे ॾिठो, मूं ॾे कमेंट कयो ऐं बहितरीनु लाइक बि कयो।
ऐं शेयर बि कयो प्रोग्राम खे। अज़ीज़ कमरान खे ॾियो इजाज़त। व्हाट्सअप नंबर मुंहिंजो तव्हांजे साम्हूं आहे। जंहिं बि दोस्त खे प्रोग्राम में शरीक थियणो हुजे त हिन नंबर ते मूं ॾे मैसेज करे ख़त ज़रिए पंहिंजे सॼणनि खे पैगाम ॾेई सघनि था। मौला तव्हांखे ख़ुशि रखंदो। सिंध सलामत, सात सलामत।